अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। मां ताई मेज़बान किरण लगारी की आयो, ठीक आयो। असां गॾु असांजा घर भाती, असांजा साथी, बचपन जा साथी असां सां गॾु आहिनि। की रही गुज़रे पई ईद, की रही? स्पेशली ही ईद थोड़ी खटी मिठी आहे। हर आशिक हूंदो आ दुनिया जे निशाने ते। सीरियसली इन ॻाल्हि में कोई शक न आहे त जेको बि पको ऐं सचो आशिक हूंदो आहे दुनिया जे निशाने ते ज़रूरु हूंदो आहे। ईद हींअर मिली या ॾिनी? सही ॿुधाइजी? न फ़िलहाल मिली आहे न ॾिनी आहे, इंतज़ार आहे। कुझु बि न थियो आहे, मैं ॾिनी न वरिती। मुझे पेरी जे तो पाणे वनी मिठड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए खयो अच जाए तुरबई हो तो कयो न जो भाई एॾो दर्द छो अथव आवाज़ में भला? असां बि कोशिशि कंदा निबाह करण जो। ओवरऑल तव्हां सभिनी खे ईद मुबारक ऐं किरण लगाई तरफ़ां सदाईं गॾु। अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, भली कार, खुश आमदीद, ईद मुबारक। ईद मुबारक ॾह में हुजनि पर ॾह में हुजनि तव्हां सभिनी खे। सिंध टीवी साथी तरफ़ां मुंहिंजे तरफ़ां मां किरण लगाई ताईं मेज़बान, असां सभिनी तरफ़ां तव्हांखे खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं हुजनि ऐं उमेद थी कयां एंजॉय कयो हूंदो पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे घर में। ऐं ट्रैवलिंग त वैसे बि न हूंदी, ट्रैवल जेको आहे घटि ई हूंदो ऐं थोरो माण्हू स्टे होम वधीक बहितर आहे। ऐं शॉपिंग बि ऑनलाइन थी सघे थी, किथे किथे गड़बड़ न थिए त। सो बहरहाल भली कार चवंदासीं ऐं ईद मुबारक तव्हांखे। यकीन तव्हांखे बि तमामु घणो मज़ो ईंदो, छो त असां सां गॾु अॼु हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत मौजूदु आहे। कंहिं मुतारिफ़ जी मोहताज न आहिनि उहे। यकीननि तव्हां उन्हनि खे हर जॻह ते ॿुधो आहे। आई मीन के तव्हां उन्हनि खे CD ते बि ॿुधो हूंदो, तव्हां उनखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि ॿुधो आहे ऐं तव्हां ॾिठो बि आहे। यकीननि मिठड़ो आवाज़ु ऐं हाणे असांखे ख़ूबसूरत आवाज़ु ॿुधाईंदा। थोरो अॻे उन रिहर्सल हले पई त मूंखे हले किथे पहुचाए छॾनि, हाणे मूंखे अचण में थोरो मूड में अचण में टाइम लॻंदो। सो यकीननि तव्हांजा बि ॼातल सुञातल ख़ूबसूरत शख़्सियत, ख़ूबसूरत आवाज़, मिठी आवाज़, नजफ़ अली। अस्सलाम वालेकुम, भली कार, ईद मुबारक। जी 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 जी, वाह वाह जी, कमाल करे दिया। ऐं असां सां गॾु असांजा साथी मोहरम भाई ऐं दिलावर भाई। आपका नाम क्यों इतना मुश्किल है यार? सो ईद मुबारक अदा, ईद मुबारक, ईद मुबारक। थैंक यू सो वेरी मच। फर्स्ट टाइम तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आया। जी बिल्कुल। सॼी उमिरि असां ॾेई छॾी सॼी उमिरि मिली, लेकिन फर्स्ट टाइम भली कार, ख़ुशि आमदीद, ईद मुबारक। स्पेशली लख थोराइतो आहियां सिंध टीवी जे सॼे सथ जो हेॾे माना हिते प्रोग्राम मूंखे तव्हां मदद कयो। तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो नालो, शख़्सियत तव्हां पहिरीं अचो आहे। ख़ैर बहरहाल देर आहे दुरुस्त आहे। ऐं कीअं रही गुज़रे पई ईद, कीअं रही? बसि ईद ॿारनि सां ई, छो त ईद हूंदी ॿारनि सां ई आहे। पर इहो आहे त स्पेशली ही ईद थोरी खटी मिठी आहे, टेंशन वारी बि आहे। हा, छो त ऐं अलाह खां दुआ आहे, अलाह कंदो इहे वरी मेल मलाखड़ा, इहे मोहबतुनि जूं कचहरियूं वरी क़ाइमु दाइमु थींदियूं। पर हींअर थोरी खटी मिठी आहे। अलाह कंदो हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो। हीअ जेकी वबा हले थी, अलाह खां दुआ आहे त अलाह कंदो इहा वबा बि ख़तमु थी वेंदी इंशाअल्लाह। बिल्कुलु ख़तमु थींदी इंशाअल्लाह। ऐं तव्हांजी दुआ असांखे खपे। आमीन। छा ॿुधाईंदो असांजे व्यूअर्स खे? अच्छा, अॼोके हिन मौक़े ते मुनासिबत सां, छो त असीं सभई जेके बि आहियूं हिकु क़ौम, उन रब जे अॻियां रहमत जा सवाली आहियूं। बिल्कुलु। त मुंहिंजा अलाह साईं अव्हांजे दर असां झोली झली आहे त मुंहिंजा अलाह साईं हिन वबा खे ख़तमु कर। आमीन आमीन। सो शुरूआत उन सां अनो रब जे नाले सां ई शुरू था कयूं। बिल्कुलु, बिस्मिल्लाह। अल्लाहू अल्लाह अल्लाहू
रहम करी मौला, रहम करी मौला। हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला, हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा, नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया वो बिन का खाली आया, तोरी बता अल्लाह ओ मुझा मौला। हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला। अघाई तहिकड़ी बिने की सजाई, न चाही तरियाजत इबादत अजाई। अघाई तहिकड़ी बिने की सजाई, न चाही तरियाजत इबादत अजाई। मोड़ ते मौला ओ मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया खूब इनका खाली आया। अल्लाह 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 अल्लाह। मां इंसान आया खता कार आया, मदायुन ए बनसा टिमटारो आया। मां इंसान आया खता कार आया, मदायुन ए बनसा टिमटारो आया। कम तू करी सोला ओ मुझा मौला। हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया खूब इनका खाली आया। अल्लाह
माशाल्लाह सुभान अल्लाह तमाम बेहतरीन छा म्यूजिक छा आवाज़ छा शायरी तव्हां छा असांजी दिलि बि रोए पई हाणे ज़ाहिरा टीवी ते त न रोईंदासीं मेकअप ख़राब थी वेंदो न जो भाउ एॾो दर्द छो अथव आवाज़ में भला न इहे अक्सर सवाल कंदा आहिनि त साईं को दर्द जो छो आहे दर्द जेके वरी हिकिड़े ॿिए कॉन्सेप्ट में खणी वेंदा आहिनि असांजा न उन वारे कॉन्सेप्ट में मां हाणे बिल्कुलु हिन पोज़ीशन में आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां असल ॻाल्हि छा आहे न ॻाल्हि इहा आहे त एज़ अ हिकिड़ो एक्टर हूंदो आहे न उनखे को बि अगरि रोल ॾिनो वञे थो त हू रोल में कोशिशि कंदो आहे त उन रोल में घिरी करे परफॉर्म करणु अगरि एक्टर जो कमु हूंदो आहे हिकिड़ो परफॉर्मर जो कमु हूंदो आहे सो जेकी रिक्वायरमेंट आहे जंहिं गाने जी जहिड़ी रिक्वायरमेंट आहे त अगरि तव्हां उन सां असां त कोशिशि कंदा निबाह करण जो मतिलबु डीप में वियाओ ऐं उन रोल ऐं उन करेक्टर खे जंहिंमें हाणे तव्हां हो करंट असां सभिनी खे इन्वॉल्व कयो ज़फ़र भाई हुते रोए वेठो हाणे बसि सदा थी वञो हाणे सो नाज़रीन तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि जेके ॾे में आहिनि जेके पर ॾे में आहिनि तव्हां सभिनी खे खोड़ सारियूं ईद जूं वाधायूं तव्हांखे बि ऐं न जो भाई छा हीअं तयारी कई तव्हां ईद जी कुझु तयारी हुई एल्बम जे हिसाब सां सेकेंड डे आहे हिते अॼु एक्चुअली एल्बम त उहो एल्बम कयां ई कोन पियो आऊं त एल्बम त बस अच्छा अॼुकल्ह त घटि थी विया आहिनि न एल्बम गाना ठक करे यूट्यूब ते अची पियो आहे डेफिनेटली मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे नजफ अली ऑफिशियल अच्छा हा नजफ अली ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे ऐं कोशिशि कंदो आहियां त जेकी बि पंहिंजी जेकी तख़लीक़ आहे उहो हुन ते रखण जी कोशिशि कंदो आहियां हितां मूंखे आवाज़ अचे पई चवनि पिया आहे लाइक हिट हाणे रोइन वेठा वरी लाइक तव्हांखे कीअं ख़बर पई थी भाई वरी महिरबानी ज़फ़र भाई मोहबतूं कोशिशि कंदा आहियो सुठो सिलेक्टेड ॻायो कोशिशि इहा आहे बट गो टू क्वालिटी बट नॉट गो टू क्वांटिटी सो कोशिशि हिकिड़ी इहा हूंदी आहे त घटि करे सुठो करे इहा सुठी ॻाल्हि आहे छो त ॾिसो मूं वटि त पंहिंजो रिकॉर्डिंग जो स्टूडियो सेटअप आहे मां घणा एल्बम करे सघां थो महीने में एटलीस्ट 7 खां 8 एल्बम मां पंहिंजा करे सघां थो पर नथो करे सघां त कोशिशि करे त घटि कमु करे थोरो अचो सुठो अचो तॾहिं मां 2.5-3 महीने खां पोइ आई आहियां बसि सुठे तरीक़े सां सुठे सिंगरनि सां गॾु आई आहियां महिरबानी ईद हाणे वारी ईद बचपन वारी ईद छो त ईद आहे ईद जो ज़िक्र ज़रूरी हुजे सेकेंड डे ईद ते असां बि इंजॉय करे रहिया आहियूं असांजा हाज़िर नाज़िन बि करे रहिया आहिनि तव्हां इहो ॿुधायो हाणे बीमारी खां अलावा जेका हले पई जंहिंजो त कोई इलाज ई न आहे सो अलाह ख़ैर कंदो तव्हां इहो ॿुधायो हला ॾे हाणे इहो बि सवाल पुछां ईद जा कपिड़ा वरिता आहिनि तव्हां मां छा कयां मुंहिंजा सवाल मारनि पिया ॾिसो न इहा त सब्जेक्ट में हिकिड़ा कुझु सवाल कंपलसरी हूंदा आहिनि हाणे कपिड़ा त कंपलसरी आहिनि ईद जा कपिड़ा तव्हां वरिता या न वरिता ऑनलाइन वरिता या शॉप ते वञी वरिता हे ॾिसो हा न मूं ऑनलाइन त कोन वरिता छो त ऑनलाइन जो मुंहिंजो बैड एक्सपीरियंस रहियो आहे मुंहिंजो रहियो आहे बात न थिए छा सो इहो आहे त वता कपड़ा वरिता आहिनि ज़ाहिर आहे कॾहिं केॾी महिल शॉप खुली हूंदी वठ पकड़ कई हूंदी अच्छा न जो भई हाणे जेके ईद हाणे जेके असां जीअं मैच्योर थियूं पिया एज में अचूं पिया वॾा पिया थियूं अञा ॿार आहियूं ख़ैर पर वरी बि ऐं जॾहिं खिलो न हाणे तव्हांखे पंहिंजी उमिरि यादि थी अचे असां नंढा आहियूं अञा ऐं जॾहिं असां नंढा हुआसीं ॻोठनि में रहंदा हुआसीं ईअं ईद हूंदी जेतिरी असां में असां ख़ुशि हूंदा हुआसीं जीअं असां इंजॉय कंदा हुआसीं उन ईद में हिन ईद में छा फ़र्क़ु आहे असल में उन ईद में ईदी वठंदा हुआसीं पर हिन ईद में ईदी ॾियूं था हा ॾियणी पए थी पर सच थो ॿुधायां हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि अॼु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ईद जो हिकिड़ी लॉजिक अथव मरम भाउ ईद जो अचणु ईद आहे ॾिसो ईद जे ॾींहुं को 48 कलाक न हूंदा आहिनि उहे साॻिया 24 कलाक हूंदा आहिनि साॻी मगरिब जी जेकी नमाज़ आहे उहा 7:30 वॻे थींदी आहे 7 वॻे वाटेवर माना ठीकु आहे ईद जो ॾींहुं आम ॾींहुं वांगुरु गुज़री वेंदो आहे पर ईद जो जेको अचे थो न असां जेके बचपन में हूंदा हुआसीं असां जेके बाबा शूज़ वठी ईंदा हुआसीं सॼी राति उनखे मथे बिल्कुलु बिल्कुलु रखंदा हुआसीं सॼी राति ठीकु आहे सॼी राति उनखे शूज़ खे ॾिसंदा हुआसीं वरी सुबुह जो पाइणो आहे ईद जो ॾींहुं त आम ॾींहुं वांगुरु गुज़री वेंदो आहे न पर ईद जो अचणु जेको तसलसुल आहे न ॾिसो अॼु 20 रोज़ आहे माना बिल्फर्ज़ आहे 20 खां इहा ख़बर आहे त असांखे 3 तारीख़ ते ईद आहे उहो जेको इन विच में जेको तसलसुल आहे न आउं चवंदो त असल ईद ई उहो ई आहे सही जी हाणे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी ईद ॿुधायो थोरो भला माइक लॻल आहे फ़ाइदो वठूं था माइक जो ख़ुशियूं आहिनि ज़िमेदारी न हुई न माण्हू में
जिम्मेदारी न हुई, वो शऊर न हुयो, शऊर सिर्फ पर खेॾण क्रेज तो हो ना, क्रेज इन शयुनि जो हुयो न इन्हनि शयुनि जो। ऐं मां अॼु केसा ॻाल्हि न कई, मुंहिंजी भेण अञा ताईं खिलंदियूं आहिनि त नयो सैंडल वठंदी आहियां त टेबल ते मथे रखंदमि ख़राबु न थिए, अञा ताईं खिलंदियूं आहिनि त तोखे यादि आहे, मुंहिंजो अहिड़ी आहे अॼु ताईं बि। सो उहे ईदूं, उहे सचाई, उहे ॻाल्हियूं, उहे माणियूं, हाणे ज़ाहिर वक़्तु आहे, चेंज आहे, हर शइ अॻे खुलूस हो, दिलि सां वेलकम कंदासीं, हाणे उहो ई आहे मुनाफ़िक़त आहे, जेसिताईं तव्हां न कंदा तव्हां कामयाबी न आहियो। सो बहरहाल चांहि बि पीअण ॾियो न नजब भाई, चांहि न पीअंदा छा? न चांहि हलंदी रहंदी इंशाल्लाह। छा ॿुधाईंदो नजब भाई? हिकिड़ो आइटम हलो हिकिड़े हथ में कप, हिकिड़े हथ में माइक, जंहिंमें म्यूज़िक अचे त चांहि पी वठो। हा हा, मां तव्हांखे आसानी ॾियां थी, फ्री प्रोग्राम आहे जी। छा ॿुधाईंदो, छा आहे हाणे? हिकिड़ो आइटम आहे, ए काश तुंहिंजो दिलदार थी पवां हा। हे ठहियो बसि कई जी जी, बिस्मिल्लाह। म्यूज़िक ऐं लाउडली म्यूज़िक, मूड में अचो, ईद है भाई, सेकंड डे है, एंजॉय करो।
पवे हाँ ए काश तू ही मुझो दिलदार थी पवे हाँ ए काश तू ही मुझो दिलदार थी पवे जमाए छा चवंदा आहियो ज़फ़र भाई जमालिया वाह सही वाह हिला दिया, हिला तमाम दिया। हिला दिया वाह जी वाह हिला दिया फ्रीज कर दिया सो बहरहाल नाज़रीन यकीनन तव्हां सॉन्ग्स ॿुधो पिया एंजॉय करे रहिया हूंदो नजफ़ अली आवाज़ यकीनन हर जगह ते सिंध जी कुंड कुर्श में छा आउट ऑफ कंट्री में तव्हां ॿुधी आहे ऐं इहो शख़्स असांजे प्रोग्राम में आहे मुंहिंजे प्रोग्राम में फर्स्ट टाइम पर देरि आहे दुरुस्त आहे मां अॻियां चवंदमि ईद मुबारक तव्हांखे भाई ऐं बिहाइंड द कैमरा जेके असांजी फैमिली असांजा व्यूवर्स असांखे प्यार कंदड़ असांजा फैन जेके ॾिसी रहिया आहिनि तव्हां सभिनी खे खोड़ सारी विधियूं मुबारक ऐं इंजॉय कयो ऐं घर में रहो एहतियात कयो एहतियात ज़रूरी आहे बीमारी जो कोई इलाजु न आहे शर्ती आहे त एहतियात रखो सो सयूं बि खाओ ऐं असां त मिठाई जो दौरु लॻो पियो आहे हिते सयूं असांजे थोरो लोडिंग आहिनि पेंडिंग में आहिनि ऐं ईद ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे जिते नाराज़ आहियो माफ़ु करे छॾियो न माफ़ु करण में छा आहे गॾो गॾु वक़्तु आहे नंढी साई जो नंढी ब्रेक जो काॾे न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ईद मुबारक सिंध ऐं संगीत ईद स्पेशल शो आहे सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे ईद जो ॾींहुं हुजे ख़ुशियुनि जो ॾींहुं हुजे ऐं असांजो प्रोग्राम न हुजे त फिको फिको लॻंदो ईअं लॻंदो त बिरयानी पचाई या लूणु विसरी वियो विझणु टेस्ट न ईंदो सो इन करे असीं तव्हांजी ख़िदमत में आहियूं सेकेंड डे ईद जो आहे ॿिए ॾींहुं त यकीनन पहिरियों ॾींहुं तव्हांखे कल्ह वारो प्रोग्राम मुंहिंजो पसंदि आयो हूंदो ऐं अॼु वारो प्रोग्राम त वैसे ई लाजवाब आहे असां सां गॾु जेके असांजे घर भाती आहिनि जेके मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा आहिनि मां उन्हनि खे चवंदी आहियां मुंहिंजा घर भाती आहिनि पोइ भले हिकु दफ़ा अचनि या ईंदा ई रहनि पर दिलि सां एक्सेप्ट कंदा आहियूं ऐं दिलि सां ई मां चवंदी आहियां मुंहिंजा घर भाती आहिनि नजफ़ हाणे असांखे नजफ़ अली छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स चवंदा वधीक न ॻाल्हाए तव्हांजी आवाज़ ॿुधी आहे तव्हांजी आवाज़ ॿुधणी आहे हाणे जी हिकिड़ो आइटम आहे उहो कोशिश ई आहे त उनमें कुझु अहिड़ी जेके बलोची भाइर आहिनि उन्हनि खे बि गॾु कयो आहे हा बेया बेया में दिलबर जानी तमामु बहितरीनु उहो अच्छा इन खां अलावा इहो ॿुधायो त सिलेक्शन जॾहिं कंदा हो पाण कंदा हो केरु कराईंदो सिलेक्शन टोटली आउं पाण कंदो आहियां सॼी पाण कॾहिं का ॻिची में पइजी वञे दोस्ती यारी में हे कर हीअं कर पोइ हूअं कर त पोइ दिलि सां न कंदो आहियां बाई गॉड इहा कंदो ऐं हक़ीक़त ॿुधायां जेकी शइ इंसान पाण जेकी शइ सोचंदो आहे जेके कहिड़े आइडियाज़ हिकिड़ा कंसीव कंदो आहे त मूंखे हीअ शइ खपे थी हीअ शइ खपे थी उहा दिलि सां कंदो आहे बाक़ी हाणे दोस्ती निभाइणी आहे त पोइ त बस दोस्ती ई निभाइणी आहे नजफ़ अली जा हेतिरा सारा गाना आहिनि तव्हांजो पंहिंजो गानो फेवरेट जेको तव्हांखे फेवरेट आहे मूंखे जे तुंहिंजो सहारो आहे विच दरिया बि किनारो आहे अरे वाह जी वाह पोइ इहो हुन ज़ालिम खे मूंखां सवाइ बाक़ी हर शख़्स प्यारो आहे हुन ज़ालिम खां हुन ज़ालिम खे मूंखां ई सवाइ बाक़ी हर शख़्स प्यारो आहे मारे छॾियो बसि ऐं ज़फ़र भाई चवनि पिया ज़फ़र भाई छा चवनि पिया ॿुधायो थोरो चूड़ियूं वॼनि थियूं अच्छा अबू वारो गानो बि सुठो आहे जी जी बिल्कुलु हे एॾी सीनियर आहिनि असां काने खे गाने मेमोरी माशल तेज़ अथनि मेमोरी कोन असां त ज़फ़र भाउ खे बिल्कुलु नंढे लाइ खां वठी ॾिसंदा हुई बचूं असां त हींअर बि चवंदासीं सभु हिकु जहिड़ी हिकु एज जा हालत इहा आहे त असांखे थो चए नंढे लाइ कुझु तव्हां ईअं ॾिसंदा अचूं था मां चवंदो हाणे ॿई गॾु बि ज़फ़र भाई एवरग्रीन सो सैयद ख़ालिद शाह इमरान चांडो ऐं अज़हर जोखो भाउ ऐं इन खां अलावा ज़फ़र भाई मामा आरिफ ओबी ते आहिनि हैदर लाड़क आहिनि ऐं नवाज़ जमाली आहिनि मोहरम भाई आहिनि ऐं जेके बि ओवरऑल तव्हां ॾिसी रहिया आहियो बिहाइंड द कैमरा तव्हां यकीनन फील त कंदा हूंदो न ज़ाहिर आहे हिते केरु मूवमेंट करे पियो बिहाइंड द कैमरा टीवीअ ते त हे कामरान बलोच बि आज़ीज़ सुमरो बि आहे सो सभिनी जी महिरबानी तव्हां सभिनी खे ईद मुबारक ऐं हाणे गाने तरफ़ वेंदासीं जी बिस्मिल्लाह थी वञे म्यूजिक है लाउडली म्यूजिक मुरम भाई बजा दो दिल जाना तू मुझे दिल जाना तू दिल जाना तू मुझे दिल जाना तू समाया तोखे साह में मेण विछायूं वेठो राह में
खुशियों दी दे नौकर थी तुझी नौकरी दीदी जान पे तो ता प्यारी न कभी नौकर थी तुझी नौकरी दीदी जान पे तो ता प्यारी न कभी गलिया समाया तो खे साह में मेण विछायूं बैठो राह में चरियो मां आया तू जीता में मेण विछायूं बैठो राह में थबिया 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 बिया बिया मैं दिल भर जानी 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 गलिया समाया तो खे साह में मेण विछायूं बैठो राह में थबिया 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 बिया बिया मैं दिल भर जानी 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 गानो जेको आहे बलोची हो न ही लैंग्वेज कहिड़ी हुई बेसिकली कंपोजिशन त मुंहिंजी पंहिंजी थियल आहे हा। त ही इनमें कुझु जेके लफ़्ज़ जेके वर्ड आहे उहो बलोची जा था बेया बेया में दिल भर जानी तो बलोच असांजा बि इंजॉय कनि पिया मां तॾहिं चवां पई त गड़बड़ किथे आहे सो बहरहाल तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक तमामु ख़ूबसूरत ऐं हीअं ज़ाहिर आहे कुझु सम्झ में ईंदो कुझु त सम्झ में असांखे बि न ईंदो आहे मूंखे चवंदा आहिनि त लगारी आहियो बलोची न ईंदी आहे मुंहिंजी लगारी सराइकी वारा आहियूं जी अच्छा नजम भाई असांजा जेके हाणे डायरेक्टर आहिनि ज़फ़र जसकानी चवनि पिया तव्हां गानो जेको ॻायो आहे कंहिंखे डेडिकेट कयो आहे हे हुनजा सवाल आहिनि कंहिंखे तव्हांखे डेडिकेट तव्हां कंहिंखे कयो आहे ही या ओ जी ही जेको हींअर ॻायोसीं जी, जी। उहो वेठी आहे घर वेठी आहे हींअर भाभी के कयो आहे तव्हां कंहिंखे था कयो उहो ई फोन वारी मूंखे वठी आयो फोन ते लॻा पिया उहो ई वारी न ठीकु आहे सो बहरहाल ज़बान कहिड़ी बि हुजे मौसीक़ी हमेशह चवंदा आहिनि रूह जी ग़िज़ा आहे डेवलप असां कीअं था कयूं फील कीअं था कयूं ऐं जज़ब कीअं था कयूं उन्हनि शयुनि खे उन अदायगी खे उन म्यूज़िक खे डिपेंड कंदो आहे सिचुएशन ते मूड ते सेट माण्हू हूंदा आहिनि काफ़ी माण्हू त पंहिंजे उन मूड खे चेंज करण लाइ तेज़ गाननि तरफ़ वेंदा आहिनि माहौल चेंज कंदा आहिनि या त मूं जहिड़ा हूंदा आहिनि हरू भरू में अञा वधीक ॾुख आहे त पोइ लता जा जॾहिं पैदा बि न थी आहियां उहे गाना हूंदा आहिनि उहे बि ॿुधी रोइणो हूंदो आहे सो इहो हिकिड़ी नेचुरल आहे इंसान जी फितरत नेचर आहे ऐं फितरत आहे त उहो इहो कंदो रहंदो आहे त बहरहाल बेबीज़ बाबा केतिरा आहिनि तव्हांजा ॿार केतिरा आहिनि अल्लाह जे करम सां टे पुट आहिनि माशाल्लाह ॿ न्याणियूं आहिनि माशाल्लाह। ऐं अल्लाह जे करम सां पहिरियां मूंखे ट्विंस थिया जाड़ा अरे माशाल्लाह हिकु पुटु हिकु न्याणी ऐं अल्लाह जा एहसान आहिनि रब जा लफ़्ज़ न आहिनि जेतिरा शुक्र अदा कजनि औलाद खां वधीक नेमत न आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह लव मैरिज अरेंज मैरिज 50-50 मतिलबु अम्मी वारनि जी पसंदि हुई आहे तव्हांजी फैमिली जी मुंहिंजी बि हुई या हिकिड़ी तव्हांजी इन्वॉल्वमेंट पहिरीं थींदी आहे पोइ फैमिली थींदी आहे ईअं बि हूंदो आहे असल में छा ब्लड रिलेशन में आहे न त उहो त डेफिनेटली ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो पंहिंजे हिकिड़े ख़ानदान में आहे त उहो शइ बि ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे सो 50-50 आहे हाणे भाभी तव्हांखे ॾिसणी हूंदी यकीनन ऐं उनखे ख़बर आहे तव्हां हिते आया आहियो त छा चवंदा ॿ लाइनूं हुननि जे लाइ साम्हूं तव्हांजी कैमरा आहे उनखे मुखातिब थियो जो हाउस वाइफ घर में कमु करण लाइ कोन आहिनि थोरो मुड़ुस जी तवजा प्यार बि खपे ॿ लाइनूं अगरि हूंदियूं आहिनि ख़ुशि थी वेंदियूं आहिनि न इहा हक़ीक़त आहे असल में छा आहे त सुठो हमसफ़र बि अलाह जी वॾी नेमत आहे बिल्कुलु सची थो ॿुधायां ऐं उहो घटि मिलंदा आहिनि इहा ऐं शुक्र आहे अलाह जो अलाह जा एहसान आहिनि त सुठो हमसफ़र आहे मुंहिंजो ऐं सुठो साथ मुंहिंजो ॾिए थी पर तव्हां मूंखे लिए तबियत बि थधा लॻो पिया आई मीन की तव्हांखे झेड़ो फॾे वारी न आहे तबियत न मुंहिंजी न आहे न आहे न त पोइ झेड़ो घटि थींदो हूंदो पोइ भाभी तेज़ हूंदव पक सां न न न पकी ॻाल्हि आहे पक्की ॻाल्हि आहे पोइ छो त चवंदा आहिनि हिकिड़ो माण्हू साइड चुप हिकिड़े न तेज़ न न इंक्लूडेड अगरि ग़लती मुंहिंजी बि हुजे आहे त सॉरी उहा कंदी आहे अरे वाह हा उहा ही लाइक इट माण्हू चवंदा आहिनि किरन के छा थी करे असांखे जेको आहे ज़फ़र भाई मूंखे कन में चवनि पिया बार बार मूंखे चवणो पवंदो आहे सो प्रोग्राम सिंध ऐं संगीत में भली का तव्हां सभिनी खे जिन्हनि मूंखे हाणे जॉइन कयो आहे काफ़ी ॻोठनि में त लाइट ई न हूंदी हिन टाइम ते मूंखे ख़बर आहे पर को मसलो न आहे जनरेटर ऑन कयो या उहो कोन हूंदी आहे ट्रैक्टर वारी बैटरी कनेक्ट कयो टीवी ॾिसो टीवी खोले छॾियो हल्की फुल्की ऐं सिंध टीवी HD यूट्यूब ते हे प्रोग्राम रखियो वेंदो तव्हां उते बि ॾिसी सघो था असांखे कमेंट कजो ऐं कहिड़ा कहिड़ा सॉन्ग्स तव्हांखे वणंदा आहिनि उहे तव्हां ॿुधाइजो ऐं कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था ॾिसण ऐं ॿुधणु ईद जो सेकेंड डे आहे तव्हां सभिनी खे खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं हुजनि तव्हां सभिनी खे बि हुजनि तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां पंहिंजी फैमिली खे बि छॾे हिते आया आहियो ऐं यकीनन हीउ टाइम फैमिली जो हूंदो आहे हाणे असांजे व्यूवर्स खे छा ॿुधाईंदो दिलि भर जानी खाईंदा हुआ न अच्छा ग़लति इशारो थी वियो अच्छा इहो
असल में एक्चुअली दिली ख्वाहिश भी हुई हिकिड़ी त कुझु जेके जंहिंसां घणो सारो प्यार मिलियो आहे गाननि में अॼु दिलि ॿ गाना हिकिड़ा आहिनि जेके मुंहिंजे फेवरेट आहिनि उहे बि अवां जेके पेश कंदुसि उन्हनि मां हिकिड़ो हे बि आहे अच्छा माशाल्लाह मुंहिंजे पीरी जे थो पाड़े वञी मिटड़ी जानी जे पेरनि जी मुंहिंजे लाइ खणी अचिजांइ कुर्ब इहो तूं कयूं अचिजांइ क्या बात है जी म्यूजिक एंड लाउडली म्यूजिक ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां तमामु घणे अरसे खां पोइ इहो गीत हिते परफॉर्म थो कयां अरे असांजे प्रोग्राम में यही तो मज़ो आहे न बस माण्हू जेको गाना न ॻाईंदा आहिनि हिते अची ॻाईंदा आहिनि त तव्हांजी वॾी महिरबानी आहे बिल्कुलु 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 बिस्मिल्लाह जी मुझे पीरी जे तो पाड़े वनी मुझे पीरी जे तो पाड़े वनी मिटड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए कयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुझे पीरी जे तो पाड़े वनी मुझे पीरी जे तो पाड़े वनी मिटड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए कयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुझे पीरी जे तो पाड़े वनी चेजा पीरी आखे दिल ना रे जैसी मुखे मौत न मारे चेजा पीरी आखे दिल ना रे जैसी मुखे मौत न मारे जैसी मुखे मौत न मारे ख्यालन में तो सोचन में तू ख्यालन में तू सोचन में तू जिक्र में तू फिक्र में तू ना कोई हो तो देयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुझे पीरी जे तो पाड़े वनी मिटड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए कयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुझे पीरी जे तो पाड़े वनी जिता पीरीअ जो अचणो हुजे ख़ासि करे जिते घुमणो हुजे जिता पीरीअ जो अचणो हुजे ख़ासि करे जिते घुमणो हुजे ख़ासि करे जिते घुमणो हुजे अदब सां खणी मिटीअ खे अदब सां खणी मिटीअ खे तंहिंखे रुमाल में काबू कयूं ॻंढियूं तिन खे ॾेयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुंहिंजे पीरी जे तो पाड़े वनी मिटड़ी जानी जे पेरन जी मुंहिंजे लाइ कयूं अच जाए कुर्बई हो तो कयूं अच जा कुर्बई हो तो कयूं अच जा मुंहिंजे पीरी जे तो पाड़े वनी
फिरी जे तो पाणे वञी मिठड़ी जानी जे पेरन जी मुझे लाए खयो अच जाए कुर्बई हो तो कयो अच जा कुर्बई हो तो कयो अच जा मुझे फिरी जे तो पाणे वञी पाड़े में वञी करे उन्हनि जी पेरनि जी मिटी बि खणणी आहे उहो बि अखियुनि ते सो इहे मोहबत जूं निशानियूं आहिनि इहे मोहबतूं अलाह करे हमेशह अहिड़ियूं मोहबतूं क़ाइम ऐं दाइम रहनि नाज़रीन प्रोग्राम कीअं थो लॻे यकीनन तव्हां इंजॉय करे रहिया हूंदो नजफ़ अली असां सां गॾु मोहरम भाई असां सां गॾु किरण लॻारी तव्हां सां गॾु हिते अञा आहियूं अञा असां मौज मस्ती जे मूड में बि आहियूं ऐं तव्हां सभिनी खे ॾे हुजो परॾे हुजो जिते असांजा सिंधी भाउर आहिनि स्पेशली उन्हनि सभिनी खे खोड़ सारी दिलि जी गहराइनि सां मुंहिंजी दिलि जी गहराइनि सां सिंध टीवी सच तरफ़ां ईद जूं खोड़ सारी मुबारकूं ऐं मुंहिंजी फैमिली वरी विसरी वई तव्हांखे बि ईद मुबारकूं मुंहिंजी सिस्टर सॉरी माइंड न कजो ऐं गॾो गॾु वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो नंढी ब्रेक जो काले न वञो ॾिसंदा रहो सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ ईद मुबारक एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुशि आमदीद प्रोग्राम सिंध ऐं संगीत ईद स्पेशल में मां तव्हांजी मेज़बान किरण लॻारी मुंहिंजे तरफ़ां सिंध टीवी सथे तरफ़ां तव्हां सभिनी खे सिंध हुजे सिंध खां ॿाहिरि हुजो असांजे जेके सिंधी भाउर आहिनि तव्हां सभिनी खे मुंहिंजी फैमिली खे ऐं असांजी जेका सिंध टीवी मैनेजमेंट आहे उन्हनि सभिनी खे ईद जूं खोड़ सारी मुबारकूं ॿियो ॾींहुं ईद जो आहे यकीनन तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो खाओ न थोरो वॉक बि कजो खाई 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 बलून वांगुरु माण्हू थी वेंदो थोरो डाइटिंग ते अचे पोइ वरी सही आहे न सो नजफ़ अली इहो ॿुधायो त ईदी बचपन में त तव्हांखे मिलंदी हूंदी हाणे तव्हां ॾींदा आहियो या वठंदा आहियो सही ॿुधाइजो सीरियस तव्हांखे ईद मिलंदी आहे हा मिलंदी आहे वाओ छा मिलंदो आहे मतिलबु पैसा या कपिड़ा या गिफ्ट परफ्यूम हा फैंस जे तरफ़ां ईदियूं ईंदियूं अरे वाह लकी आहिनि असांखे त कोन आई आहे अञा ताईं अच्छा ऐं ससुराल मां ससुराल मां हिते उते मानी वानी ईंदी हो न उहा ई ईंदी हूंदी छा 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 वरी रिपीट करे चवनि पिया जी ससुराल मां हिते कंहिंखे ईद मिली आहे हा अच्छा ज़फ़र भाई खे शायदि मिली आहे खिलनि पिया अच्छा माशाल्लाह माशाल्लाह केतिरी ईदी केतिरी ॾींदा हो या कंजूस आहियो ॾियण में ईदी जो टाइम थियो सुम्हियो पियो मथे में सूर ॾाढो न न न ॿारनि सां ऐं यकीन कंदो त असल ईद इहा ई आहे ईद इहा ई आहे जेके ॿारनि सां ऐं ॿारनि जी जेकी ख़्वाहिशूं हूंदियूं न उहो त बदकिस्मती सां हिननि ॾींहंनि में असां निकिरी कोन था सघूं ॿारनि खे करे वठी कोन था सघूं न त हूअं नॉर्मली जेको आहे ॿारनि सां गॾु हूंदो आहे मोस्टली ॿारनि खे इंजॉय खाइण पीअण में लॻो त माशा फिट पिया या जिम विम वेंदा आहियो या त खाइण पीअण में कुझु वॉक कंदो आहियां जिम वेंदा आहियो न वॉक कंदा वॉक त बेस्ट आहे बस कयो हाणे मां वरी इंस्ट्रक्टर अच्छा बसि वॉक करणु आहे न वॉक बेस्ट आहे सभिनी खां अच्छा त पोइ जॾहिं सुठा सुठा ताम इंसान जे अॻियां ईंदा आहिनि स्पेशली ईद वारे ॾींहं में त कंट्रोल कीअं थींदो आहे या खाए करे पोइ वरी शुरू वॉक कुझु टाइम खां पोइ न न न बसि इहो त थोरो केयर कंदो आहियां केयर कंदा केयर कंदो आहियां त जेकी शइ जंहिंमें फैट घणो आहे त कोशिशि कंदो उहा घटि यूज़ कंदो ऐं उहा ई वणंदी आहे असांखे जंहिंमें फैट वधीक आहे डेफिनेटली डिशिस त इलाही सारियूं आहिनि खाइण जे हिसाब सां स्वीट डिज़र्ट में बि आहे हुन में बि आहे तव्हांखे छा वणंदो आहे कहिड़ी शइ मूंखे डिशिस में जेको आहे मुंहिंजो फेवरेट आहे उहो दाल चांवर आहे दाल चांवर क्या बात है दाल चांवर सभिनी जो तक़रीबन असां सभिनी खे ई वणंदो आहे अलाए छो ख़बर न आहे जादू आहे कुझु त आहिनि सिंगर कहिड़े सिंगर तव्हांखे वणंदो आहे जेको आहे या न बि आहे दाल चांवर जी कॉल कोन बि कयां वैसी ॻाल्हि कयां पई जी सिंगिंग में मरूम उस्ताद ग़ुलाम अली संदीलो अरे वाह तमामु वॾो नालो ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त हीअ जेको असां हीअ ॻायूं था न माइक बि कुझु सिंगरनि खे एक्सेप्ट कंदो आहे हा बराबरि जंहिंमें मां पंहिंजी लाइफ आहे उनमें मूं सिर्फ़ु चंद हिकिड़ा आर्टिस्ट ॾिठा आहिनि जंहिंमें उस्ताद ग़ुलाम अली संदीलो मरूम उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं स्पेशली उस्ताद वहीद अली ऐं उन्हनि जी आवाज़ भले माइक हुजे न हुजे पर उनमें आवाज़ बि एतिरो हूंदो जो माण्हू चङो ख़ासि फ़ासिले में हुजे ॿुधंदो हो ऐं मां बि कोशिशि कंदी आहियां बेसुरी आवाज़ ई कीअं आवाज़ ई वेही रहंदो आहे सही तव्हांजी ॻाल्हि मूंखे लॻी दिलि ते त हर कंहिंखे माइक बि एक्सेप्ट न कंदो हल पर ते थी माइक सही आहे हुन खां अलावा हाणे जेके आहिनि जेके करंट सिंगर जेके असांजा आहिनि वॾा वॾा लीजेंड अञा बि आहिनि अलाह हयाती ॾे कहिड़ा तव्हांखे सिंगर वणंदा आहिनि हींअर त मूंखे बॉलीवुड में त सोनू निगम मुंहिंजो फेवरेट आहे ऐं के
स्पेशली ॿई आर्टिस्ट ऐं असांजी सिंधी में त मां नथो सम्झां त शायदि सदियुनि में अहिड़ा आवाज़ पैदा थींदा आहिनि मंजू सखीरानी साहब। तमामु बहितरीन सिंगर ई छो थिया होस्ट बि थी सघो पिया। हा इहो actor इहो बि थी ॾाढो सघो सुठो पिया। सवाल आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं कामयाब मर्द जे पुठियां कंहिं औरत जो हथु हूंदो आहे। ऐं तव्हांजे पोयां कंहिंजो हथु? मुंहिंजो कंहिं औरत जो हथु न आहे, मुंहिंजे पुठियां जेको आहे उहो मुंहिंजे वालिद जो आहे। माशाल्लाह। त घर खां सपोर्ट तव्हां चयो न सिंगर तव्हां ॿिया छो न, ऐं सची थो ॿुधायां मुंहिंजो सिंगर थियण जो को मूड कोन हुयो। अच्छा सिंगर शौक़ु ॾियारियो वियो ऐं सच थो ॿुधायां तव्हां जेके अॼु जे माण्हुनि जूं पंहिंजे जेके फैंस जूं मोहबतूं एॾो प्यारु ॾिसूं था न त यकीन कंदो त अलाह जा माना चवंदो त मुंहिंजा अलाह साईं हज़ारे सजदा कजनि उहे घटि आहिनि। मुंहिंजे रब जा वॾा एहसान आहिनि छो जो मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे शौक़ु ॾियारायो त तव्हां अचो हिन फील्ड में। वरी इहे शुक्र आहिनि अलाह जा त असल में मुंहिंजे वालिद साहिबु पूरे पाकिस्तान में 3 मेला लॻंदा आहिनि, सिबी, जैकाबाद ऐं लाहौर। मुंहिंजो वालिद साहिबु उनजो सेक्रेटरी रहियो 25 साल तक। पाकिस्तान जा जेके बि सफ़े अवल जा आर्टिस्ट आहिनि उन उते मुतारिफ़ कराया उनजे। अरे वाह। मैडम नूरजान खां वठी सभु उनजी ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजो पुटु बि जेको आहे उहो इन स्टेज ते परफॉर्म करे। ऐं उहो ई आहे न इंसान महिनत कंदो आहे, इज़त ॾियण वारी ज़ात अलाह जी आहे। पर अगरि तव्हां पंहिंजे कम सां सचा आहियो एज़ ए सिंगर, एज़ ए एक्टर, होस्ट, जो बि म्यूज़िशियन इवन, जेसिताईं तव्हां सचाई न कंदा पंहिंजे कम सां तव्हांजो नालो कोन थो थी सघे। या तव्हां थोरी देरि लाइ स्क्रीन मां ईंदा आउट थी वेंदा, तव्हांजो नालो ई न हूंदो। के अहिड़ा चेहरा बि आहिनि जेके सालनि खां पोइ बि ईंदा, अड़ी वाह वाह लगा इहे सिंगर आया। ईअं बि आहे, इहा हिकिड़ो अलाह ताला जी तरफ़ां आहे, लेकिन महिनत इंसान जी आहे। हाणे हलंदासीं गाने तरफ़, सीरियस माहौल थिए पियो न। छा ॿुधाईंदो? कुछ फास्ट ट्रैक आहे हिकिड़ो। जी हाँ बिल्कुल थी वञे, म्यूजिक तेज बजाइजो। ट्रैक फास्ट हुजे भाई। हलो 1 2 3 गो। अल्लाह रे अल्लाह
कसम न जेरी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे अल्लाह मुख्य प्यारी सारी धरती ऐ प्यारी मुखे सरती सोनिया ही मोरन जेड़ी पोपट के पड़न जेड़ी सोनिया ही मोरन जेड़ी मुझी रानी हुरन जे हो हुरन जे अखड़न जे अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह सिद्धू अज लहर न जेरी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह सिद्धू अज लहर न जेरी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह मार विधो तो जानी अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह कलरफुल तव्हांजी सॼी कुंड भराई अथनि मतिलबु हिते रौनक हुजणु खपे तव्हां सां गॾु ख़ुशी जो माहौल लॻे थो ईद आहे बिल्कुलु अॼु ईद आहे तमामु बहितरीनु ऐं नाज़रीन प्रोग्राम यकीनन तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ऐं संगीत जेको तव्हांजी कॉल ते डेडिकेशन ते आहे लेकिन अॼु त यकीनन असां कॉल्स नथा पिक करे सघूं रिसीव नथा करे सघूं छो त अॼु जो प्रोग्राम सिर्फ़ु म्यूज़िक आहे ऐं तव्हां सभिनी खे विश कंदासीं ईद जूं खोड़ सारी मुबारकूं अथव सभिनी खे सिंध टीवी सथी तरफ़ां ऐं जेके असांखे ॾिसनि पिया जेके परॾे में आहिनि जेके ॾे में असांजा फ्रेंड आहिनि असांजा मिट माइट आहिनि सभिनी खे ऐं हिन जो कीअं लॻे पियो तव्हांखे हिन प्रोग्राम में फर्स्ट टाइम आयो यकीनन ॿिया बि प्रोग्राम तव्हां काफ़ी कया हूंदा डेफिनेटली अॼु थोरी तारीफ़ कयो या बुराई कयो जो बि कयो लाइव कयो न लाइव ई कयां थो छो त असल में अॼु सॉन्ग जी सिलेक्शन ऐं उहा कई त अॼु मुंहिंजी बि दिलि चाहे पई त जेके जंहिंसां जंहिं सॉन्ग इज़त ॾियण वारो मुंहिंजो रब आहे जंहिं सॉन्ग नजफ़ अली खे नजफ़ अली कयो अॼु कोशिशि कयां पियो त उहे ई गाना अॼु अवां जेके परफॉर्म कया ऐं स्पेशली तव्हांजो बि आउं थोराए थो आहियां ऐं अवांजे सॼे सथ जो थोराए थो आहियां जो हिन प्रोग्राम में मधु कयो तव्हांजी वॾी महिरबानी क़ीमती टाइम कढी आयो ऐं हमेशह चवंदा आहियूं जितां तव्हांजी अगरि सुञाणप थींदी आहे न जिते तव्हांजो गानो हिट थींदो आहे जिते तव्हांजो म्यूज़िक हिट थींदो आहे तव्हां कॾहिं हुनखे पोइते न कयो हुनखे गॾु साण खणी हलंदासीं न असांजी बि इज़त हूंदी पोइ चवंदा हा यार हीउ गानो हा इहो साॻियो उहो ई तव्हांजी माण्हू कॉपी कनि जी अच्छा भाई नजब भाई तव्हांजे लाइ सुवालु आयो आहे त नंढे हूंदे खां तव्हांजी आवाज़ त माशाल्लाह सुठी आहे नो डाउट असांजी आवाज़ आहे फटा पोस्टर निकिती मां आहियां पर आवाज़ सॉफ्ट आहे तव्हांजो पंहिंजो मूड त सिंगर थियण जो हो ई कोन ठीकु आहे हाणे हू असांजा डायरेक्टर चवनि पिया त तव्हांखे कीअं लॻो त तव्हांजी आवाज़ सुठी आहे हिट थींदा एक्चुअली छा त मूं ॿुधायो त वालिद साहिबु सेक्रेटरी हुयो हुनजो कल्चर सिंध हॉर्स एंड कैटल शो जेको लॻंदो हो त हुन में आर्टिस्टनि खे मुतारिफ़ कराइण में एक्चुअली छा त ऐं नात ख़्वानी शुरूआत जेकी मुंहिंजी थी उहा हुन खां पोइ जेको नात ख़्वान खां त उहो वालिद साहिबु उहो छो त वालिद साहिबु उहा शइ नोट करे पियो त यारनि में इहा दाणा आहिनि चङा सिंधी में हा ही करे सघे थो यस ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाया त सच थो ॿुधायां त पर तकलीफ़ बि थींदी आहे ॾाढी थींदी आहे त हीअ जेके मोहबतूं जेतिरो प्यार माण्हुनि जो प्यार उहो शख़्सियत ॾिसी न सघियो मुंहिंजो वालिद उहो ॾिसी कोन सघियो त काश अगरि उहो हुजे हा त उहो ॾिसी सघे हा छो त आउं जेकी बि तख़लीक़ आहियां न मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो त नजफ़ अली जा 3 लफ़्ज़ नून जीम फे इहे जेके बि आहिनि उहे ख़ुदा बख़्श मरूम जे करे आहिनि बहितरीनु
बहितरीन सो No doubt. आहे शौक़ु अल्फाज जेके आहिनि न जी, जेके बिल्कुलु। तव्हांजी जेका सिलेक्शन जेका तव्हां कई आहे त तमामु बहितरीनु उनजे लाइ ताड़ी आहे सो चवंदा आहिनि न ॾिसो असां सपोर्ट कंदा आहियूं सभिनी खे बेशक। अॻियां आणण जी कोशिशि कंदा आहियूं लेकिन हिकिड़ी लिमिट हूंदी आहे अगरि मां कंहिंजी सपोर्ट थी कयां या मुंहिंजी केरु सपोर्ट थो करे अगरि मूं में टैलेंट आहे मां करे सघां थी त मां अची सघां थी वरी ॿीहर न त मां हुतां ई वापसि थींदमि ख़बर ई न पवंदी सही ॻाल्हि ईअं ई तव्हांजो बि हो तव्हांजे बाबा ॾिठो ऐं तव्हां आयो ऐं तव्हां में एतिरो हो अलाह साईं तरफ़ां ॾात हुई तव्हांजे बाबा सुञाती तव्हांखे इन कयो ऐं तव्हां इन थींदा विया माशाल्लाह सां बेशक। तमामु सुठी ॻाल्हि आहे नाज़रीन अच्छा सुपर हिट गाना त तव्हांजा एॾी सारा आहिनि न जी जी कोई हिकिड़ो गानो जेको इलाही घणो हिट बि थियो हुजे ऐं तव्हांजे दिलि ते नक्श थियो हुजे यादूं उहो हींअर परफॉर्म कयां पियो अॼु दिलि चाहियो त उहे गीत जे नजफ़ अली खे नजफ़ अली ठाहियो बिल्कुलु उहो गीत हींअर परफॉर्म कयां हिकिड़ी पियो सुठी ॻाल्हि मुंहिंजे प्रोग्राम में इहो आहे त माण्हू कॾहिं बि किथे एतिरो मतिलबु हू ओपन न थींदा न हा। खुलंदा न आहिनि मुंहिंजे प्रोग्राम में माहौल जो शायदि अहिड़ो हूंदो छो आहे त नंढपण खां ॾिसंदा अचूं था प्रोग्राम खे थोड़ी घोड़ाड़े हे भी मारे छॾियो ज़फर भाई आपके भाई है छो त ज़फर जो रंग लॻो आहे रंग आहे रंग लॻो आहे बाबा सभु गॾायासीं असांखे पहिरीं केटीएन परसेंट टीवी सो बहरहाल थैंक यू सो मच तव्हां आया हो तव्हांजी फैमिली खे तव्हांखे तव्हां सभिनी खे खोड़ सारी जी मुबारकूं तव्हांखे नजो भाई कोई एंड में मैसेज पोइ गानो ॿुधंदासीं बसि मैसेज इहो ई आहे त हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि उन खां पोइ मैसेज ॾींदुसि हा, हिकिड़ी ॻाल्हि इहा बिल्कुलु, कंदुसि त अॼु जेको बि आर्टिस्ट अगरि परफॉर्म थो करे न सच थो ॿुधायां त उनजे पुठियां हिननि जो वॾो हथु हूंदो आहे बिल्कुलु मां सच थो ॿुधायां तव्हांखे असीं जिथे बि इवन इंक्लूडेड किथे प्रोग्राम करणु वेंदा आहियूं न मुंहिंजो असां इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त यार अगरि ही पुठियां असांखे बैकअप Music मिलंदो न आहे हुजे त त हा। असांजी बि रोज़ी थींदी आहे ठीकु आहे असांजो बि हिकिड़ो सेटअप थींदो आहे ऐं ही ऐं स्पेशली मोहरम भाउ अदा दिलावर सो इहे या जेके बि ऑर्केस्ट्रा वारा हूंदा आहिनि ही हिननि जी महिनत हूंदी आहे त असां हूंदा आहियूं मां तॾहिं चवंदी आहियां मौसीक़ी रूह बसि जी हिकिड़ी लाइन आहे ग़िज़ा त आहे। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां असीं ख़ुदा ॼाणे थो असां हिननि जे बग़ैर कुझु न आहियूं बिल्कुलु। कहिड़ो बि आर्टिस्ट हुजे हिननि जे बग़ैर कुझु न आहे बिल्कुलु तव्हांजे लाइ बि ताड़ियूं थी वञनि महिनत आहे मोहब्बतूं ऐं ॿियो इहो मैसेज इहो ई आहे त नंढड़ो मैसेज आहे हिकिड़ो त ईद तव्हांजी तॾहिं थींदी जो तव्हांजे बराबरि में को ईद कंदो हुजे कंदो हुजे बसि सुठी इहो ॻाल्हि। इहो कोशिशि कयो त ॾिसो आस पास में केरु ईद करे थो पोइ तव्हांजी ईद आहे नजर भाई थैंक यू सो मच तव्हांजो क़ीमती वक़्तु ॾियण जे लाइ वॾी वॾी महिरबानी तव्हांखे तव्हांजी फैमिली खे खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं हुजनि नाज़िन सेकेंड डे ईद जो जेकॾहिं तव्हां बि पंहिंजी फैमिली सां गॾु हूंदो सयूं खाओ वेट न वधाइजो खाईंदा पीअंदा रहो ऐं वॉक कंदा रहो ऐं चिल कंदा रहो ऐं पंहिंजे घर में रहो सेफ रहो सो प्रोग्राम सिंध ऐं संगीत ईद स्पेशल तव्हां ॾिठो यकीन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे असांजी सिंध टीवी तरफ़ां तव्हां सभिनी खे खोड़ सारी मुबारक हुजनि असांजी दुआऊं तव्हां सां ईअं गॾु आहिनि पंहिंजी मेज़बान किरण लगारी खे मूंसां गॾु मुंहिंजा साथी मोहरम भाई ऐं जी भाई बिलावल भाई किरण लगारी बिहाइंड द कैमरामैन असांजा आहिनि हिकु त अज़ीज़ सुमरो ॿियो केरु आहे वरी कामरान भलो जो हैंड फ्री लॻाए वेठा आहिनि भाई हाणे अजीब नमूना अची वेही रहंदनि छा कयूं मामा आरिफ ओबीती आहिनि हैदर लाड़क असांजा ऑनलाइन एडिटर जेको 24 कलाक हुते हूंदा आहिनि डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह ऐं ज़फर जसकानी ऐं असांजा जेके प्रोग्राम मैनेजर आहिनि इमरान चांडियो अज़र भाउ तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी ऐं लाल जी त महिरबानी आहे कुर्ब साईं कुर्ब सो इनशाला सुभाणे वरी तव्हां सां गॾु हूंदासीं ईअं इंजॉय कयो ईद पंहिंजनि सां प्यार ॾियो प्यार वठो प्यार में ई चवंदा आहिनि हयाती आहे सो हीउ ख़ूबसूरत जोड़ो असांजो आहे बिल्कुलु ऐं हीउ गुलदस्तो प्रोग्राम आहे इंजॉय कयो अलाह हाफ़िज़ गाने तरफ़ ईंदासीं ईद मुबारक ऐं काफ़ी अरसे खां पोइ ही गीत परफॉर्म पियो कयां अरे वाह सिर्फ़ु आवाज़ ई न नसीब आहे मुंहिंजो नसीब आहे मुंहिंजो म्यूज़िक
चलो हाँ चलो हाँ चलो सोनी तो ठहे तो सन्नी चीज में सोनो हाँ चलो सोनी तो ठहे तो सन्नी चीज में सोनो हाँ चलो सोनी तो ठहे तो सन्नी चीज में सोनो हाँ चलो सोनी तो ठहे तो सन्नी चीज में सोनो हाँ चलो सोनी तो ठहे तो सन्नी चीज में सोनो हाणे सिंध संगीत जा तमाम शो ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल